मशाइख इज़ाम, उलमाए किराम, हज़ारे अकीदन ऐं ईमानन जा मुहाफ़िज़ असांजा उलमा हिन स्टेज ते जलवगर आहिनि, जन खे ॾिसी यकीनन तव्हां असांजूं दिलियूं ठरियूं आहिनि। जन खे हीअ महफ़िल ॾिसी ख़ुशी थी आहे, हथ त मथे खणो। दिल ठरी आहे, बराबर थधाण आहे, हवा थधी घुली रही आहे, पर ईमान वारा जीअं थधि तीअं वध। अञा बि दिल न ठरी, वरी चओ सुभान अल्लाह। जेके सुस्त आहिनि न, जीअं थधि तीअं अधु, ऐं मोमिन जीअं थधि तीअं वध। भिटधणी बादशाह तो फरमाए त जन खे सवड़ सिक जी तन ते पवे न पारो। जन खे सवड़ सिक जी तन ते पवे न पारो। सावण ऐं सियारो दिल तां दोस्त न विसरे। सीउ छा कंदो, थधी हवा छा कंदी। हिनन आलिमन, हिनन मशाइखन जा दीदार करे अज दिलुन में ईमान जी हरारत जागी आ, इज्जत रसूल जो जज्बो जागियो आ। दिल चवे थी त हेड़ियूं बटे रातियूं गरजी पवन, मदीने वारे जी सिफत सना ॿुधंदा रहियूं। साईं किबला मुफ्ती मोहम्मद जान सोना, तव्हां दिलगीर न थियो, ही आशिकाने मुस्तफा फजर ताईं तव्हां सां ॿधल आहिनि। कहिड़ा कहिड़ा फजर ताईं वेंदो, रुगे हथ था खणो या पासो वठी निकिरी वेंदो जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन महफिल में वेहण जो सिलो चाहे, मन जलस माल आलिम साअतैन ओ मशा माहू खुतबतैन ओ अकल माहू लुकमतैन आताहुल्लाहु जन्नतैन। के आलिम सां रुगे ॿ घड़ियूं गॾिजी वेठो, केतिरो वेठो, आलिम सां ॿ घड़ियूं गॾिजी वेठो। के आलिम सां दस्तरखान ते ॿ लुकमा गॾिजी खाधई। के आलिम सां ॿ विखूं रस्ते में गॾिजी हलियो। रब उन खे ॿ बाग जन्नत जा ॾींदो। हर बाग हिन दुनिया खां पीरो हूंदो। हाणे घड़ियूं घड़ियूं वेठा आहियो, हर घड़ी जे एवज़ तव्हांखे ॿ जन्नत जा बाग मिलनि। सौदो सस्तो आ या महांगो आ? हड़ई गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही इज्जत रसूल कॉन्फ्रेंस आ, मदीने वारे साईं जी इज्जत ऐं अज़मत जो बयान। ही आलिम, ही मशाइख परे परे खां गॾिजी तव्हांखे मदीने वारे मीर जो शान ॿुधाइण आया आहिनि। ॿुधो सुन्नियो, ॿुधो कन खोलियो। आलिम मुझे नबी जे दीन जा मुहाफ़िज़ आहिनि, दीन जा चौकीदार आहिनि। चौकीदार जो कमु छा आहे? उहो पहरो ॾींदो आहे, मथां को चोर चोरी करे, मथां को धाड़ेल फोरू फुरे वञे। ही आलिम मदीने वारे साईं जे दीन जा चौकीदार बणिजी पंहिंजा मदरसा छॾे, पंहिंजूं खानकाऊं छॾे, अहिड़ी थधी रात जे अंदरि मुफ्ती मोहम्मद जान जो मदरसो तव्हां ॾिसी अचो, माशाअल्लाह। सवें तालिब पढ़नि था,
गर्म हवा जा हीटर बूंदा पंहिंजे सुख आराम के छड़े इन थधी रात जे अंदर ही छाजे ला आया हैं तवा के बाखबर करना आया हैं मता को कादियानी खत्मे नबूवत जो अकीदो चोराए वटे मता को वहाबी इल्मे गैब जो अकीदो चोराए वटे मता को आले तशय्यो वारो सोने हबीब जे असहाबन जे इश्क वारो अकीदो चोराए वटे ही मुहाफिज ही चौकीदार तवाजे तले ते अची तवाजे जिल्लन में तालकन में अची मुझे दिल पर मोहम्मद करीम जो पैगाम पहुंचाए रहा है छा तांगो चंदो घुरण आया है तवा का पैसो घुरण आया है न ही तवाजा खैर ख्वाह ही आलिम ही मशाइख तवाजा सजण आहिनि जेकी तवा के मदीने वारे साईं दे इश्क जो सौदो से कारण आया इज्जत रसूल से कारण आया अल्लाह तो फरमाए वलिल्लाहिल इज्जत वलिरसूली इज्जत है तो अल्लाह जे लाए इज्जत है तो अल्लाह जे रसूल जे लाए वलिल मोमिनीन इज्जत है तो ईमान वारन जे ला वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून पर मुनाफिकन के खबर नाए मुनाफिकन के कल नाए मुस्तफा दे इज्जत जी मुनाफिकन के खबर नाए ही आलिम तवा के इहो से कारण आया है तो मदीने वाले दी इज्जत चाहे अजमत चाहे इज्जत जो खालिक अल्लाह हुआ इज्जत पैदा करने वालो अल्लाह हुआ इज्जत जो मालिक अल्लाह हुआ अल्लाह पंहिंजे हबीब के इज्जत दिनिया एड़ी इज्जत नहीं एड़ी इज्जत अता फरमाई जो जे जमाने में मदीने वारो आयो यो जमानो सभनी जमानन का वधीक इज्जत वारो आ जेका बोली मदीने वारे साईं जी आ इहा बोली सभनी बोलन में इज्जत वारी आ मदीने वारे जो शहर सभनी शहरन में इज्जत वारो आ मुस्तफा जो घरानो सभनी घरानन में इज्जत वारो आ भला थद लगी वही तो जा ज़बान हिते दरिया घर छड़े आया हो चो सुभान अल्लाह मदीने वाले जो शहर शहर में इज्जत वारो मुस्तफा करीम जो घरानो सभनी घरानन में इज्जत वारो मदीने वाले साईं जा बचड़ा हसन ऐं हुसैन एडी इज्जत जो जन्नत जे जवानन जा सरदार मुस्तफा जी न्याणी एडी इज्जत वारी आ जो सारी दुनिया जे औरतुन दी सरदार मुस्तफा जा सोहरा अबू बकर ऐं उमर एडी इज्जत जो जन्नत जे अधड़ोटन जा सरदार मदीने वाले जो बिरादर फातिह खैबर मौला अली शेर जली अरब जो सरदार अजम जो सरदार मदीने वालो सारी कायनात जो सरदार मुस्तफा जी इज्जत चाहे जो जरी मल मस्जिद अक्सा में अचन था तो हड़ई नबी सिफुन में तू जो मुझो नबी सभनी का अगे मेराब में इमाम बीहंदो को इमाम सा गड बीहे नमाज थींदस ॻाल्हायो छो न था इमाम जे
अॻियूं बीहे निमाज़ न थींदी, इमाम जे अॻियूं वञे निमाज़ न थींदी, इमाम जे भर में बराबर में बीहे निमाज़ न थींदी, इमाम जे पुठियां बीहणो आहे। मस्जिद अक्सा जे अंदर मुझा दोस्तों 1.25 लाख नबी आहिनि, मुस्तफा खां अॻु केरु न आहे, मदीने वारे जे बराबर में केरु न आहे, हड़ई नबी पुठियां आहिनि, तुंहिंजो मुंहिंजो नबी सभिनी खां अॻियां आहे। मस्जिद अक्सा गवाही थी ॾिए, मस्जिद अक्सा गवाही थी ॾिए, सब नबियनि जो सजण सालार तूं या रसूल अल्लाह, यतीमन यार तूं या रसूल अल्लाह, यतीमन यार तूं या हबीब अल्लाह, अड़ियन आधार तूं। सद मदीने में सिखो हिन जमायत खे मिटा, आमीन चओ आमीन। सद मदीने में सिखो हिन जमायत खे मिटा, बस तुंहिंजे जंहिंखे सदी सरदार तूं या रसूल अल्लाह, यतीमन यार तूं। मुझे सोने नबी दी इज्जत ही आ, अजमत ही आ, जो नबियों में नबी ऐसे इमामुल अंबिया ठहरे, हसीनों में हसी ऐसे कि महबूबे खुदा ठहरे। नबूवत एड़ी जो नबियन जो इमाम, हुस्न एड़ो जो हसीनन जो सरदार, सखावत एड़ी जो सारी कायनात जा सखी, हिक पासे मोहम्मद करीम जी सखा अञा मथे। सुभान अल्लाह। जे हले त नबी जो हलण जहिड़ो कंहिंजो हलण न आहे, जे निहारे त मुंहिंजे नबी जे निहारण जहिड़ो कंहिंजो निहारण न आहे। जे मदीने वारो साईं मुंहिंजो लजपाल नबी निहारे त मुस्तफा जे निहारण जहिड़ो कंहिंजो निहारण न आहे। जो मदीने में गुलाम अचे उन्हें के ॾिसनि, उन्हें के ॿुधनि, पर जेको बदीन जे हिन पिंडाल में वेही मुस्तफा जी इज्जत जो ही जलसो थो ॾिसे, मदीने वारा उन्हें के ॾिसनि भी था त उन्हें जे सलात जा आवाज़ ॿुधनि। भाइरो अज तव्हांजो अचण सजायो आहे, तव्हांजो वेहण सजायो आहे। अज मदीने वारे जी में निगाह त मुंहिंजा आशिक अहिड़ी थधड़ी हवा में मुंहिंजी मोहब्बत में जागी रहिया आहिनि। अज तव्हांजे लाइ मलाइक बि हिन जलसे खे इहातो करे बीठा आहिनि। हफ़तहुमुल मलाइका व ग़शियतहुमुस सकीना। अहिड़ियुनि महफ़िलुनि ते मलाइक घेरो करे वठंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, उन्हनि जे मथां रहमत जो नुज़ूल थींदो आहे ऐं अहिड़ी महफ़िल में अचण वारो कॾहिं ख़ाली न मोटंदो आहे। मुझा दोस्तो, जाने अहले सुन्नत हजरत किबला साईं मुफ्ती मोहम्मद जान ज़ीद मजदहू तव्हां खे हिन मजलिस जो पैगाम ॾिनो त पंहिंजे अक़ीदनि जी हिफ़ाज़त कयो। अॼु कादियानी, अॼु बद मज़हब फैलजी विया आहिनि, माण्हुनि जे ईमाननि खे लुटे रहिया आहिनि। 3-4 ॾींहं अॻु में जी ॻाल्हि आहे, कराची जो इलाइक़ो आहे पिपरी जो, पिपरी में असांजो जलसो हुजे। ॿुधायूं सही, हिन ॻोठ जे पासे में, ॻोठ जो नालो ॿुधायूं, चइजे सिर्फ़ु हिकिड़ो घर हुयो कादियानियुनि जो, हिकिड़ो घर।
हींअर इन ॻोठ में 80 घर कादियानियुनि जा आहिनि। माण्हुनि खे पैसा था ॾियनि, नौकरियूं था ॾियनि, शादियूं था कराइनि, दौलत था ॾियनि। मदीने वारे साईं फरमायो अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते ईंदो जो माण्हू सुबुह जो मुस्लमान हूंदा, शाम जो काफ़िर थी वेंदा, शाम जो मुस्लमान हूंदा, सुबुह जो काफ़िर थी वेंदा। माण्हू पंहिंजो दीन दुनिया जे एवज़ विकिणी छॾींदा, पैसनि ते पंहिंजा अक़ीदा विकिणंदा, पैसनि ते पंहिंजा ईमान विकिणंदा। अॼु उहो दौर अची वियो आहे। ही आलिम निकिरी पिया आहिनि, पंहिंजा मदरसा, पंहिंजा मकतब, पंहिंजूं खानकाऊं छॾे तव्हांखे आगाह करण आया आहिनि त इन्हनि चोरनि खां, इन्हनि लुटेरनि खां पंहिंजो पाण खे बचायो। अॼु हिन महफ़िल में, अॼु हिन कॉन्फ्रेंस में सुन्नियो अक़ीदे जे तहफ़ुज़ जे लाइ अॼु तव्हांखे वाइदो करणो आहे त दुनिया हिक पासे थी वञे पर सुन्नियत वारो अक़ीदो न छॾींदासीं। सुन्नी आहियूं, सुन्नी रहंदासीं ऐं सुन्नियत वारे मौत ते अल्लाह खां दुआ घुरंदासीं त रब चल मारे त मुस्तफ़ा जे इश्क में मारे। चओ मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। आवाज़ नथो अचे, घड़ई गॾिजी चओ मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। मुंहिंजो सुन्नत सां बसि प्यारु आहे, मुंहिंजो इश्क आहे सुन्नत सां बसि मुंहिंजो बेड़ो पार आहे, बसि मुंहिंजो बेड़ो। अॼु आद कयो भाइरो दोस्तो, अॼु अहद कयो हीअ जान मदीने वारे जी आहे। चो असांजा बच्चा मदीने वारे तां कुर्बान, असांजो माल मुस्तफ़ा तां कुर्बान, असांजी जिंद जान मदीने वारे मीर तां कुर्बान। मदीने वारे साईं जो ऐलान थियो आहे जंग जे लाइ, ओद जी जंग जे लाइ निकिरो मैदान में त सहाबी ईअं था निकिरनि जीअं नंढड़ा ॿार रांदि जे मैदान ते निकिरी ईंदा आहिनि। छाजे लाइ? सिर कुर्बान करण जे लाइ, जान फिदा करण जे लाइ। सिर सभु शइ खां वधीक प्यारो हूंदो आहे, पर मदीने वारे जा ग़ुलाम नामूस रिसालत जे लाइ, इज़्ज़त रसूल जे लाइ, मदीने वारे साईं जे इश्क ऐं मुहबत में पंहिंजूं जानियूं बि कुर्बान कंदा आहिनि। बेटाई तो फरमाए त सिर साजन के दे न त मौत बिनी दुई सिर खे। हाणे इहो करे इंसाफ़ त हो चङो ई आहे। मरणो त आहे, मौत हिकिड़े ॾींहुं ज़रूर ईंदो, पर जे मदीने वारे जे इश्क में मौत अची वञे, इहो ॾिहाड़ो असांजे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे। जीअं मुंहिंजा दोस्तो गाज़ी मुमताज़ कादरी इश्क रसूल में पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई वियो, अॼु पूरो पाकिस्तान छा पूरे दुनिया जे अंदरि उनजो नालो रब रोशन करे छॾियो आहे। कल्ह जी ॻाल्हि आहे, नॉर्वे जे अंदरि, नॉर्वे हिकिड़ो यूरोप जो मुल्क आहे, उन में हिकिड़ी अंग्रेज़नि जी NGO हुई। उन NGO जा माण्हू गॾु थिया, इस्लाम जे ख़िलाफ़, मुस्लमाननि जे ख़िलाफ़ उन्हनि रैली कढी ऐं उन्हनि ऐलान कयो त असां क़ुरान खे साड़ींदासीं। पोइ मैदान में अची लार्स नाले हिकिड़ो यहूदी काफ़र हुयो, उन सरे बज़्म साम्हूं सभिनी जे क़ुरान खे साड़ियो। जेॾी महिल क़ुरान खे बाहि उन ॾिनी त हिकिड़ो आशिक़ मैदान मां हीअं जो छड़प ॾेई निकितो, उनखे वञी उते ॾिसई, मुकूं हणंदे लतूं हणंदे उनखे जहन्नम में पहुचाए छॾियो। पुलिस पहुची वई, पुलिस अचे उनखे घेरो कयो, चई हाणे मूं पंहिंजो कमु करे छॾियो, तव्हांखे जेको करिणो आहे सो भली कयो। हा, गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए कोई परवाह नहीं करते।
मुस्तफा जे इश्क में जान वञे त हीअ जान सस्तो सौदो आहे। भिटाई फरमायो त मुंहिंजे हिन मथे ते जे कोड़िए हुअनि किपार, हिकिड़ो सिर न किरोड़े सिर हुजनि, मुंहिंजे हिन मथे ते जे कोड़िए हुअनि किपार, वारे वारे वढियां सिसीअ खे 100 वार, तन बि तंद तमार मूं मथां महबूब जी। को छा था चओ जे सॾ मिले ए असांजा अकाबिरीन अहले सुन्नत, मरकज़ी जमायत अहले सुन्नत जा अॻवान जेकॾहिं असांखे सॾु कनि त सुन्नियो अचो नामूसे रिसालत जे लाइ सिर कुर्बान करणो आहे। त छा था चओ बदीन वारा, आहे को तव्हां में जेको ऐलान करे त मुस्तफा जे नाले ते सिर बि कुर्बान। ॿुधो ॿुधो, मां अॼु तव्हां खां वचन वठंदुसि, वाइदो वठंदुसि त मदीने वारे साईं जे मोहब्बत में जीअणो आहे, मोहब्बत में मरणो आहे। मदीने वारे साईं जे गुलामी में जीअणो आहे, गुलामी में मरणो आहे। पेर हितां न हटंदो पोइ ते, पेर हितां न हटंदो पोइ ते, तोड़े कंध कटार ओ यार, तोड़े कंध कटार ओ यार, मदनीअ जो दर केर छॾींदो, साईं जो दर केर छॾींदो, सहंदो सूर हज़ार ओ यार, सहंदो सूर हज़ार ओ यार, मदनीअ जो दर केर छॾींदो। ओ सिर जी सैन अगर जे लॻंदी, किरंदा कंध हज़ार ओ यार, किरंदा कंध हज़ार ओ यार, मदनीअ जो दर केर छॾींदो, साईं जो दर। मदीने वारे जे दर ते, हुजूर जे सॾ ते, मुस्तफा जे गुलामी में छा था चओ सिर्फ़ कुर्बान कबो। जेके इहो अज़्म रखो था, जेके इहो हौसलो रखो था त मदीने वारे जे नाले ते सिर्फ़ भी कुर्बान, उहे ज़रा हथ उथी बियो। माशाअल्लाह माशाअल्लाह। साईं किबला मुफ्ती मोहम्मद जान सोना ॾिसो, हे सुन्नियुनि जो इश्क ॾिसो, ही हज़ारे माण्हुनि जो इज्तिमा आहे जेके सिर कुर्बान करण जे लाइ बि तयार आहे। ऐं अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह ताला, अॼु इहो आद कयो त असां पंहिंजे अकाबिर, पंहिंजे सुन्नी आलमनि सां गॾु हूंदासीं, पंहिंजे आलमनि जो साथ ॾींदासीं, मुफ्ती मोहम्मद जान पैगाम ॾिनो त पीर परस्ती छॾियो, सभु सुन्नी हिकु थी वञो। चओ त असां सभु सुन्नी हिकु आहियूं, चओ सभु सुन्नी हिकु आहियूं। जिंदू जानियूं मदीने वारे तां कुर्बान कंदासीं। ख़ुदा कंदो सदाईं ख़ुशि हूंदो, सदाईं शाद ऐं आबाद हूंदो। वमा अलैना इल्लल बलाग।